ज़िंदगीअ जो ॿियो नालो जिदोजहद आहे। ज़िंदगीअ में कामयाबी सिर्फ़ु उन्हनि माण्हुनि खे मिलंदी आहे जेकी महिनत जाखोड़ खे पंहिंजी ज़िंदगीअ जो मक़सदु करे छॾींदा आहिनि। जेको माण्हू कोशिशि न कंदो आहे उहो पंहिंजो पाण खे धोखो ॾींदो आहे, गॾोगॾु पंहिंजी सलाहियतुनि खे बि ज़ंग लॻाए छॾींदो आहे। कामयाबी जो दारो मदार उन ॻाल्हि ते आहे त तव्हां ज़िंदगीअ में अचण वारनि मुश्किलातुनि खे कीअं मुंहुं ॾियो था। दोस्तो, मां पहुची चुको आहियां वाधू वाह ते ऐं ठरी मीर वारी गाॾी ते चढ़ियुमि जंहिं 2.25 कलाक लॻाया। कराची खां हैदराबाद 165 किलोमीटर जो सफ़र तइ करे मां पहुतुमि हैदराबाद वाधू वाह ते पंहिंजे बचड़नि जी रोज़ी, पंहिंजे बचड़नि जे रिज़्क़ जे लाइ। सिर्फ़ु मां ई न पर मूं जहिड़ा अहिड़ा खोड़ सारा नौजवान हूंदा, बुज़ुर्ग हूंदा जेके पंहिंजे बचड़नि जी रोज़ीअ जे लाइ हर कारोबार कंदे तव्हांखे नज़र ईंदा। हिन साईं जो नालो सरमद टालपुर आहे, पाण मीरपुर ख़ासि जो आहे ऐं ही बाइकिया जो कमु कंदो आहे, मोटर साइकिल पंहिंजीअ खे इस्तेमालु कंदो आहे ऐं हिन मोटर साइकिल मां ई पंहिंजे बचड़नि जो रिज़्क़ कमाईंदो आहे। हिन खे मूं चयो मूंखे हैदर चौक ते हलणो आहे, जंहिंजा हिन 100 रुपया मूं सां ॻाल्हायो ऐं मूं हिन खे चयो त मां अकेलो ॼणो तव्हांजी हिन बाइक ते आहियां, तव्हां हिकिड़ो ॼणो ॿियो बि खणो। मुंहिंजी ज़िंदगीअ में तमामु घणियूं चैलेंजूं आयूं, अलाए त केतिरियूं रुकावटूं बि आयूं जिन खे मूं ॼणो पियो, पर कॾहिं बि मूं हिमत न हारी। मुंहिंजी ज़िंदगीअ जा ही सफ़र सिर्फ़ु जिस्मानी सफ़र न पर मुंहिंजे हौसले हिमत जा इम्तिहान बि आहिनि। थोरे पंध खां पोइ आख़िरकार असांखे हिकिड़ो ॿियो बि सवार मिली वियो जंहिं 80 रुपया ॻाल्हाई साईं जन सां ऐं उन खे पंहिंजी मंज़िल ते लाथोसीं। हक़ हिलाल जा 80 रुपया साईं जन पंहिंजे गीद में विधा ऐं अॻिते असां रवाना थियासीं। मुंहिंजी मंज़िल बि पहुची वई ऐं मूंखे लहणो हुयो हैदर चौक ते। कामयाबी उन्हनि खे ई मिलंदी आहे जेके किरण खां पोइ बि ॿीहर उथण जो हौसलो रखंदा आहिनि। हैदर चौक ते हिन माण्हूअ सां तव्हां ज़रूरु मिलिया हूंदव। हे गुज़िरियल काफ़ी सालनि खां पंहिंजे किताबनि जो गाॾो लॻाईंदो आहे। हिन खां मां कुझु किताब ख़रीद कया ऐं चूंड कंदो वयुमि ऐं मुख़्तलिफ़ टाइटल मूंखे ॾेखारींदो रहियो। हाणे ही केतिरनि सालनि खां मौजूदु आहे, कॾहिं खां कमु करे रहियो आहे, हिन जी ज़बानी ॿुधो। मुंहिंजो नालो हुब्दार अली गाॾी आहे, मां मुसाफ़िर पब्लिक जामशोर जो माण्हू आहियां ऐं हैदर चौक ते मूंखे 40 साल थिया आहिनि किताब हलाईंदे। हुब्दार अली खे तक़रीबन हैदराबाद वारा सुञाणींदा हूंदा। दोस्तो, अॻिते वधियुसि मां शाद किताब घर वटि आयुमि, पीकाक वारा आहिनि इहे ऐं हिन खां बि कुझु मूं टाइटल खयां। टाइटल हिन खां खणी करे मां अॻिते वधुमि साईं नाज़ सैनाई वटि ऐं साईं नाज़ सैनाई बि हैदराबाद वारनि खां ॻुझो न आहे को। हीअ बि मशहूरु माण्हू आहे ऐं हिन जा तमामु घणा टाइटल आहिनि, तमामु घणा किताब आहिनि, तमामु घणो खिलणो माण्हू आहे, पाण हाला जो आहे, गुज़िरियल काफ़ी सालनि खां हिते हैदराबाद में रहे थो पियो। दोस्तो, साईं नाज़ खां किताब खयां ऐं वापसि मां हुब्दार गाॾीअ वटि आयुसि ऐं उन खां किताब खणी मां अॻिते वधुसि सिंधी का वारनि वटि। हिते हिकिड़ी ॻाल्हि मां चवणु ज़रूरी सम्झंदुमि, उहा इहा त जेतिरो घणो अव्हां पंहिंजी तबियत ऐं दिमाग़ खे विच थरी हालत में रखंदव ओतिरो ई घणो अव्हां जा गिराक ऐं कारोबारी मददगार सम्झंदा त अव्हां ॾुखियुनि हालतुनि खे दानाईअ ऐं अक़लमंदीअ सां मुंहुं ॾियण जी सलाहियत रखो था। जेतिरे क़दुरु थी सघे पुरसुकून रहो। किताबनि जा बंडल खणी मां पहुतुमि सिंधी का वारे वटि। हीअ बि हैदराबाद में आहे। हिन जो नालो आहे राहिब अली सूमरो। बहितरीनु माण्हू आहे, तमामु घणी इज़त कंदो आहे, तमामु घणो प्यारु ॾींदो आहे। मुंहिंजे अचण खां पोइ राहिब चांहि घुराई जेकी पीती ऐं इन दौरान मूं तमामु घणा किताब बि कढाए रखिया ऐं हिन खे चयो त हाणे हिन जी पैकिंग कर। उन खां बाद दोस्तो मां आयुमि रोशनी पब्लिकेशन वटि जिते मुंहिंजा दोस्त वेठा हुआ, साईं कादर रांटो साहिबु ऐं अली मोहम्मद वको साहिबु। उन्हनि सां मुलाक़ात थी, उन सां कचहरी कई। दोस्तनि खां कचहरी खां पोइ दोस्तो मां रोशनी वारे खां किताब खयां ऐं सभु किताब जेके बि चैन पब्लिकेशन जा आहिनि उहे खणी आयुमि सिंधी का वारे वटि, यानी राहिब सूमरे वटि। राहिब खे चयो त यार हाणे किताब इहा पैक कर ऐं मां तोखे ॿुधाईंदुसि त बिल्टी किथे करणु आहे। हैदर चौक खां मां वेठुमि रक्शे ते ऐं रक्शे वारे खे चयो त मूंखे खणी हल बदीन स्टॉप ते, जंहिंजो हिन 100 रुपयो मूंसां ॻाल्हायो। बदीन स्टॉप इन जे लाइ त उते मूंखे सीट आराम जो मिली वेंदी ऐं मां आराम जो घर पंहिंजे दरवाज़े ते पहुची वेंदुमि। मुंहिंजो हीउ वीडियो तव्हांखे शायदि ई ॾेई रहियो आहे त काफ़ी सारा अहिड़ा माण्हू रोडनि ते वेही बि पंहिंजे बचनि जी हक़ हिलाल जी रोज़ी करे रहिया आहिनि। पंहिंजी हालतुनि जे दबाव खे कॾहिं बि एतिरी अहमियत न ॾियो जो उहा अव्हांजी शख़्सियत ते छाइजी वञे ऐं अव्हांखे बेकार उज़बो बणाए छॾे। उहो अव्हांजे भरोसे एतबार खे टोड़े मरोड़े छॾींदो। उन जे उबतड़ हिन भरोसे ऐं एतबार खे पंहिंजो कारोबारी असूल ठाहियो त भरोसे ऐं एतबार जी क़ुवत ई हालतुनि खे कंट्रोल में करे थी।
लांडी कोरंगी वारी गाॾी दोस्तो मूंखे नेशनल हाईवे ते लाथो ऐं नेशनल हाईवे ते ई असांजे गुलशन फलकनाथ जी गेट आहे मूंखे पंहिंजो पाड़ेसिरी मिली वियो जेको मूंखे मार्केट ताईं खणी आयो। आख़िरी ॻाल्हि ऐं कम जी ॻाल्हि, कंहिंसां ख़राबु ऐं अणवणंदड़ सलूक ऐं रवैयो अव्हां खे तकलीफ़ ऐं मुसीबत में विझी सघे थो। पोइ भले अव्हां पंहिंजे कम में केतिरो बि चुस्त ऐं फुर्त छो न हुजो, ख़राबु सलूक ऐं बुरो रवैयो हिकु कारोबारी इदारे लाइ तमामु ई घणो क़ातिल ऐं ज़हर आहे।